सोफन साईं तव्हां मशहूरु सिंध जा तारीख़दान आहियो, लेखक अदीब आहियो, हिन मसइले खे तव्हां कीअं था सम्झो ऐं तव्हां छा था चवणु चाहियो? सिंध हिकिड़ो असली सिंध जो घरु आहे ऐं हर फ़िक्र जे माण्हू हिते पंहिंजो घरु ठाहे रखियो आहे। केरु बि आहे सिंधी उहो फर्ज़ु आहे जंहिं सिंधी कंहिंखां पुछो ई कोन्हे को केरु आहे, आयो पोती विझी सुम्ही पियो, वॾी इज़त वठी वियो, कोन पंहिंजूं जेके आहिनि हिते हलायूं ऐं असां हुनजे ग़लति फ़िरेबनि में अची करे हुनखे कॾहिं छा चयो कॾहिं छा चयो, ईअं कोन चयोसीं त छो थो करे, छा थो करे, छा सां वॻे जाइ ते चयो आहे त छा आहे, छा लाइ आहे, छा थींदी, इन छा खे वेठो छाण, छा चयो ई न आहे कंहिंखे, इन छा खे वेठो छाण, असां कंहिंखे छा पुछो ई कोन्हे। असां चयो तूं आहे असां न आहियूं, तूं आहे असां न आहियूं, तूं असांजो महिमान आहे, तूं असांजो मोतबर आहे, तूं असांजो मौजूद आहे, तूं असांजो साईं आहे, तूं असांजो सरदार आहे, तूं असांजो हक़ आहे, हर शइ तूं असां कुझु न